शाबाश मुझो नालो दाबतुल चांडो आहे ऐं मुझो तालको बाराड़ी जे एक नंढे गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल मल्हार खान चांडेस आहे। जनाब सदर उस्ताद साहिबान शागिर्द साथियों सामो अटल सिंध जो शऊर कल्चर कामी दे कश्मीर ताईं मोहन गले जी मिटी जा वारसो ऐं पिंडाल में आयल सभनी बाशोर ऐं बाकिरदार नौजवानों अस्सलाम वालेकुम। जनाब सदर मुझी तकरीर जो उन्वान आहे त कलम तलवार खां वधीक ताकतवर आहे। जीअं त हिक शाइर कयो आहे कलम सां आहे मुंहिंजो प्यार, कलम सां आहे मुंहिंजो प्यार, कलम सां आहे मुंहिंजो हथियार। जनाब सदर तलवार त सिर्फ रत जी रांदि न कई आहे पर कलम हिन काइनात जी ख़ूबसूरती ज़ात एॾा वॾा मज़मून लिखिया आहिनि। इन करे असां चई सघूं था त कलम तलवार खां वधीक ताक़तवर आहे। जॾहिं त कलम वक़्त जी ख़ुदा न जाबरनि जा कटा धोड़े विझंदो आहे, कलम ॾाढे ज़ुल्म जा वॾा वॾा कोट केराए विझंदो आहे। मोदी उस्ताद साहिबा उहा कलम जी ताक़त आहे जंहिं इंसान खे चंड ताईं पहुचायो, पर तलवार सिर्फ़ तबाह जी सूरत आहे। कलम जा केतिरा ई रूप आहिनि। जेकॾहिं कलम जी जड़ माथे हथ में अचे त वचननि जी तकरीर ठही पए, जेकॾहिं कलम कंहिं शाइर जे हथ में अचे त क़ौमी तकमो ठही पए, ऐं जेकॾहिं कलम कंहिं शागिर्द जे हथ में अचे त क़ौम जी तारीख़ ठही पए, ऐं जेकॾहिं कलम अमीशान वारे उस्ताद जे हथ में अचे त असीं शागिर्दनि जो नूर ठही पए। पर अफ़सोस जो असांजे आबाद माशीअ खां कलम जहिड़ो अचार खतो वञे थो। असां न्याय खां कलम खते माल चरायूं था, अमी शागिर्दनि खां कलम खते हिस्सो बस बटननि जा कोप धोराया वञनि था। शाही वॾेरे शान वञनि उस्तादनि खां कलम जो क़दर करे स्कूलनि में महफ़िलां महफ़िलूं कान कयूं वञनि थियूं। पोइ ही माण्हुनि जो मंज़र ॾिसी मूंखे चवणो पवे थो उमर मूं पंहिंजी गुनाहनि में गुज़ारी हाय हाय, उमर मूं पंहिंजी गुनाहनि में गुज़ारी हाय हाय, मूं खयां बदिन जो सिर ते बार बारी हाय हाय, ईअं कयां काॾे वञां कंहिंखे सुणायां हाल ॾींदे बि थिए थी शर्म सारी हाय हाय। जनाब सदर ही माशाअल्लाह वतन सिर्फ़